संदाकोट में पुलिस थाणनि अंदर पुलिस वेलफेयर के नाले ते कमर्शियल सरगर्मियों शुरू करण खिलाफ दरखास्त ॿुधणी थी। अदालत पारां पुलिस थाणनि में कमर्शियल सरगर्मियों करण ते आजिज़नि ते कावड़ जो इज़हार कयो वियो। अदालत सूबे के पुलिस थाणनि में कारोबारी सरगर्मियों फौरी तौर बंद करने जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत पुलिस स्टेशन की ज़मीन ते क़ाइम दुकाननि ऐं ॿियनि कारोबारी सरगर्मियुनि खिलाफ कार्रवाई जो हुक्म ॾेई छॾियो। जेकॾहिं कंहिं पुलिस स्टेशन की ज़मीन ते क़ाइम दुकाननि ते स्टे ऑर्डर थियल आहे त अॼु ई उनखे ख़त्म करण जो हुक्म ॾियूं था। अदालत पारां इहो बि चयो वियो। केतिरियूं ई पुलिस स्टेशनूं आहिनि जिते कमर्शियल सरगर्मियूं थी रहियूं आहिनि। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत पारां पुछियो वियो। सूबे जे 16 ज़िलनि में 32 हंधनि ते 1920 मिल्कियतूं क़ाइमु आहिनि। आई.जी. सिंध जवाबु ॾींदे इहो चयो। आई.जी. सिंध चयो त लाॻापियल माण्हुनि खे कारोबारी सरगर्मियूं ख़त्म करण लाइ नोटिस जारी करे छॾिया आहिनि। जस्टिस ज़फ़र राजपूत पुछियो त पुलिस थाणनि में हलंदड़ कारोबारी सरगर्मियूं आख़िर केसिताईं ख़त्म थींदियूं, जॾहिं त सरकारी वकील चयो जेके दुकान लीज़ ते ॾिना विया हुआ उहे रद्द कया विया आहिनि।